सकरंड रिपोर्ट कुर्बान मरी। सकरंड पुलिस पारां मुबैना तौर क़ौमी शहरा मीर खान लगारी चेक पोस्ट ते चेकिंग बहाने माण्हुनि खे तंग करण ऐं चाह जे बहाने लखें रुपया भत्तो वसूली जारी आहे। चेक पोस्ट वटां रोज़ानो गुज़रंदड़ मिस्कीन इलाइक़े वासी शहर में कमकार या बीमारी सबब अचनि वञनि था। तिन खे सकरंड पुलिस जा अमलदार रोके कागज़ चेक करण जे बहाने ब्लैकमेल करे हर गुज़रंदड़ मोटरसाइकिल वारे खे रोके कागज़ जी पुछा करण बाद कागज़ हुजण बावजूद भी 100 खां 500 रुपयनि ताईं भत्तो वसूल कयो पियो वञे। इलाइक़े वासियुनि पुलिस जे उन अमल जी मज़म्मत कंदे DIG शहीद बेनज़ीराबाद जनाब इरफान बलोच ऐं SSP जनाब अमीर सऊद मंगसी खे अपील कंदे चयो आहे त अव्हां हिकु ईमानदार ऑफिसर जे नाले सां मशहूरु आहियो ऐं अव्हां जे अचण ते हिन ज़िले जे माण्हुनि ख़ुशियूं मल्हाए उन उमेद सां भलीकार कयो हो त अव्हां हिन ज़िले मां पुलिस जे पुराणे फ़रसूदा निज़ाम जो ख़ात्मो आणींदा, पर बजाए सुधारो अचण जे पूरे ज़िले जी चेक पोस्टुनि ते शरीफ़ माण्हुनि जी तज़लील करे भत्तो उघाड़ियो पियो वञे, जेको ख़त्म कराए पुलिस में कुझु कारिंदड़नि ख़िलाफ़ क़दम खणी ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे महांगाई जी चकी में पीसियल अवाम खे सिक सां जीअण ॾियो। सिंध एक्सप्रेस न्यूज़।